नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त एडिशनल सेशन जज इनायतुल्लाह भुट्टो शागिर्दाणी ज़ैनब भइयो ॾाढाई वारी केस में 3 जवाबदारनि खे मौत जी सज़ा ऐं हिक खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत ॾोह साबित थियण ते दानिश काइमखानी, जहांज़ेब ऐं वसीम खे मौत जी सज़ा ऐं सोहिल खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत तरफ़ां केस में नामज़द 3 नारियुनि खे बरी करे छॾियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त एडिशनल सेशन जज इनायतुल्लाह भुट्टो शागिर्दाणी ज़ैनब भइयो ॾाढाई वारी केस में 3 जवाबदारनि खे मौत जी सज़ा ऐं हिक खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत ॾोह साबित थियण ते दानिश काइमखानी, जहांज़ेब ऐं वसीम खे मौत जी सज़ा ऐं सोहिल खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत तरफ़ां केस में नामज़द 3 नारियुनि खे बरी करे छॾियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त एडिशनल सेशन जज इनायतुल्लाह भुट्टो शागिर्दाणी ज़ैनब भइयो ॾाढाई वारी केस में 3 जवाबदारनि खे मौत जी सज़ा ऐं हिक खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत ॾोह साबित थियण ते दानिश काइमखानी, जहांज़ेब ऐं वसीम खे मौत जी सज़ा ऐं सोहिल खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत तरफ़ां केस में नामज़द 3 नारियुनि खे बरी करे छॾियो आहे।